अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसुम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां सावनि मिर्चनि जो कीमो। सावा मिर्च ऐं कीमो, हिननि में ॻाढ़ा मिर्च न पवंदा आहिनि। मुंहिंजो 1 किलो कीमो आहे, अधु पाउ दही आहे, 2 नॉर्मल नंढा बसर आहिनि, सावा धाणा, अदरक ऐं कटियल, अछो जीरो, थूम अदरक कुटियल ऐं सावा मिर्च। हीअ मिर्च आहिनि जेके मां तव्हांखे ॾसींदी हलां। त हीअ ॾिसो, हिन में जेके वॾा मिर्च आहिनि उहे मूं कटे रखिया आहिनि, हीअ वॾा वारा, ऐं जेके नंढा मिर्च आहिनि उहे मूं साबित रखिया आहिनि। जेकॾहिं हीअ थोरा तेज़ थियनि त पोइ माण्हू न खाए, साइड ते करे सघे थो। ऐं हाणे मां पंहिंजी कढ़ाई गरम कयां। नाज़रीन, मुंहिंजी कढ़ाई गरम थी वई आहे ऐं हिन जो इहो हाल बि ॾिसी छॾिजो। नई मूं कढ़ाई वरिती, पंहिंजे मासीअ खे ॾिनमि त धोई ॾे, त हुन मूंखे इहा धोई ॾिनी साफ़ सुथरी करे। हुनखे सम्झ ई न आई त हिन जो कहिड़ो हशर करे छॾी। हिन में मूं तक़रीबन कुको गिह जो जेको आहे तेल जो, सोई तेल इस्तेमालु कयो आहे। तव्हांजो जेकॾहिं वधीक कीमो आहे त उन जे हिसाब सां तेल वधाए सघो था। नाज़रीन, मुंहिंजो तेल गरम थी चुको आहे। हीअ बसर मां हिन में विझां थी, पर हीअ बसर खे ॻाढ़ा कोन करणा आहिनि, बसि थोरा फ्राई करणा आहिनि, जीअं हिननि जो कचोपन ख़तमु थी वञे, कचाण जेका आहे। त नाज़रीन, ही मुंहिंजा बसर ॾिसो, ही पकल बिल्कुलु न आहिनि, पर कुझु पची विया आहिनि। हिन में मां हाणे विझंदसि अछो जीरो ऐं थूम अदरक कुटियल। हिनखे थोरो भुञंदसि। मूं जंहिं महिल गिह में पचंदी आहे, जेका ख़ुशबू वणंदी आहे न, ॾाढी देरि। नस मुंहिंजी थूम हिन में पची वई आहे। हाणे मां हिन में विझंदसि हेड 1 चमचो गरम मसालो, साबित बि तव्हां वटि आहे त उहो बि विझी सघो था। पीठल पाउडर आहे 1 चमचो, नंढिड़ो अचाण वारो। लूणु मां अञा हिन में न विझंदसि, छो त हीउ तेल आहे, लूणु ॻरंदो न आहे तेल में। हाणे मां हिन में विझंदसि कीमो। कीमो विझण खां पोइ हिनखे मां 2-3 मिंट ढक ॾींदसि, छो त कीमो ख़ुदि पंहिंजो पाणी जेको आहे इलाही छॾींदो आहे, पहिरियों हुनजे पाणीअ में हुनखे पचण ॾिजे। अच्छा, मुंहिंजो कीमो मशीन जो आहे, उहो थोरो घटि टाइम वठंदो, त हिनखे मां हल्की बाहि ते जेको आहे 10 मिंट रखंदसि, त जीअं जेको कीमो पंहिंजो पाणी छॾींदो, उन में पचंदो बि ऐं एंड में भुॼंदो बि। हिनखे मूं सही तरीक़े सां सॼो मिक्स करे छॾियो आहे। हा, त मूं चयो पियो मुंहिंजो कीमो आहे मशीन जो, इन करे घटि टाइम वठंदो। जेकॾहिं तव्हांजो कीमो हथ जो कुटियल आहे त उहो थोरो ज़्यादा टाइम वठंदो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां, मुंहिंजो कीमो जेको आहे सो आहे गऊं जो। जेकॾहिं तव्हांजो ॿाकरे जो आहे त पोइ उन हिसाब सां पचाइजो, छो त ॿाकरो टाइम घटि वठंदो आहे, गाओ थोरो ज़्यादा वठंदो आहे। ऐं हाणे हिनखे मां 10 मिंट लाइ हल्की बाहि ते रखंदसि। दम खां थोरी ज़्यादा। नाज़रीन, ही ॾिसी सघो था तव्हां हिन में केतिरो पंहिंजो पाणी कीमे में जेको आहे न थी वियो आहे। ॿिए पाणीअ विझण जी हिन में ज़रूरत ई न आहे, इन ई पाणीअ में जेको आहे पची वेंदो, ऐं बाक़ी जेको आहे सो मसालनि जे पाणीअ में। त नाज़रीन, ही ॾिसो, हिन में बिल्कुलु पाणी ख़तमु थी वियो आहे, बिल्कुलु ई जेको आहे तेल ते अची वई आहे मुंहिंजी भाॼी। हीअ ॾाढी
ॾाढी आसान ऐं सवली ऐं सुठी भाॼी आहे। हाणे मां हिन में विझंदसि दही। मुंहिंजो 1 किलो गोश्त आहे त हिन में सिर्फ़ु अधु पा दही आहे। जीअं त दही बि पंहिंजो पाणी छॾींदी आहे। दही बि पंहिंजो पाणी छॾींदी आहे। इन करे अञा हिनखे 10 मिंट वरी मां ढक ॾेई रखंदसि त जीअं मुंहिंजो कीमो बि सही पची वञे ऐं दहीअ जो पाणी बि जेको आहे सो ख़तमु थी वञे ऐं मुंहिंजे कीमे में खटास बि शामिलु सही तरीक़े सां थी वञे। वरी मां 10 मिंटनि लाइ उन ई बाहि ते ढके रखंदसि त जीअं दहीअ जो पाणी सही तरीक़े सां ख़तमु थिए। त नाज़रीन ही ॾिसो हिनखे 10 मिंट ई ढक ॾिनो आहे ऐं हीउ बिल्कुलु कीमो मुंहिंजो हाणे तयारु आहे ऐं हिन दहीअ जो पाणी बिल्कुलु ख़ुश्क थी वियो आहे। हाणे हिन में मां विझंदसि सावा मिर्च। असां थोड़ा वधीक मुंहिंजे घर में स्पाइसी खाधा था वञनि। तव्हां जेकॾहिं घटि खाओ था त घटि इस्तेमालु करे सघो था। सावा धाणा ऐं हाणे मां हिन में विझंदसि लूणु जेको मूं हिन ताईं इस्तेमालु न कयो हो। 1 चमचो आहे लूण जो। काफ़ी आहे एतिरे कीमे लाइ। तव्हां चाहियो त हिन में जेके ॿिज आहिनि मिर्चनि में उहे बि कढी ॿिजनि खां बग़ैर ई इस्तेमालु करे सघो था। मुंहिंजो कीमो तयारु आहे बिल्कुलु। अञा हिनखे मां 5 मिंट दम ते रखंदसि त जीअं मुंहिंजा मिर्च जेको आहे पचनि सही तरीक़े सां। अञा हिन हल्की बाहि कंदसि मां। ॾिसो बिल्कुलु दम जेतिरी बाहि मूं हिनजी रखी आहे, बिल्कुलु दम जेतिरी, जीअं मुंहिंजा मिर्च सही पची वञनि। नाज़रीन ही मुंहिंजो कीमो हाणे बिल्कुलु तयारु आहे। ॾिसी सघो था तव्हां त मिर्च जेको आहे सो मुंहिंजा पची विया आहिनि। हिननि खे सफ़ा ॻारणो कोन्हे, थोरो साबित रखिणो आहे। ऐं मुंहिंजा बसर बि किथे किथे थोरा नज़र अचनि था, उहे बि थोरा अचनि खपनि कीमे में।